नाज़रीन, शाहपुर चाकर में दानिश्वर अदीब जामी चांडियो ऐं सूफ़ी रागी मांझी फ़कीर पारां सिंध सूफ़ियुनि जी धरती जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस ऐं राग फिराक जी महफ़िल कोठाई वई, जंहिंमें अदीबनि, दानिश्वरनि, तालीमदाननि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे शाहपुर चाकर मां आशिक़ हुसैन झुलण। असां उनवान रखियो आहे सिंध सूफ़ियुनि जी धरती। त हीअ जेका धरती असुल खां वठी मुहबत, प्यार, प्रेम, साधु संतनि सूफ़ियुनि जी धरती रही आहे ऐं उन्हनि हमेशह मुहबत जो, प्यार जो, हिकिड़ाई जो दर्स ॾिनो आहे। उन्हनि खां जेको आहे सो ज़ात पात खां मथां उथी, कंहिं दीन धर्म मसलक खां मथां उथी सिर्फ़ु इंसानियत जो ई दर्स ॾिनो आहे। इन करे असां हिन सिंध सूफ़ियुनि जी धरती जे हवाले सां हीउ प्रोग्राम रखियो आहे। ऐं हिते बि ईअं आहे त का बि ज़ात पात कोन्हे, को बि कंहिंजो मसलक या कुझु बि कोन थो ॾिठो वञे, सिर्फ़ु इंसानियत जी जेको आहे उन हिसाब सां जेको आहे सो प्रोग्राम रखियो वियो आहे इंसान जे हवाले सां। पाण खे उन अंदाज़ जो सूफ़ी थो सम्झां जेको शायनात जो रस्तो हो, ऐं कतई उनखे सूफ़ियत कोन थो सम्झां जो माण्हू गेड़ू कपिड़ा पाए ऐं कंहिं कुंड में वेही कंहिं चरस जा धुआं कढे या नारा हणे। मुंहिंजे ख़्याल में सूफ़ी उहा जेको अमली मैदान में लथल आहे पंहिंजे हक़नि, पंहिंजे दगनि जी मालिकी, पंहिंजी वारसी जे लाइ, ऐं उनखे सूफ़ी सम्झंदो आहियां। जेको बेटाई साहिब जो उन शेर जी सिट ते वांगुरु हले त तती थधी काह कान ई वेल वेहण जी। सो अॼु उन ई मौज़ू ते उनवान सां ही प्रोग्राम आहे त आउं इहो सम्झां थो त सिंधी क़ौम काइनात जी पहिरीं सुलझल क़ौम आहे, पहिरीं मुहाफ़िज़ क़ौम आहे, पहिरीं पुरअमन क़ौम आहे जंहिं कंहिं ते बि अॼु ताईं हमिलो कोन कयो आहे। इन जा आसार त मुंहं जे दड़े में बि मिलनि था त असां वटि सभु कुझु मिलियो आहे, हथियार न मिलियो आहे। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, इन में कोई शक न आहे। सिंध जूं चारे कुंडूं बुज़ुर्गनि, दरवेशनि, ओलियानि जे दरगाहुनि सां भरियूं पियूं आहिनि। मूं सिंध खे वेझड़ाई खां ॾिठो आहे, ऐं वॾो ख़ुशि नसीबु आहियां। मुंहिंजे हिन गुनाहगार अखियुनि हिन सिंध जे वाहणनि, वस्तियुनि, ॻोठनि खे, शहरनि खे, बहरनि खे, रिणनि, पटनि खे, वारियासे खे, जबलनि खे ॾिठो आहे। अॼोको जेको ॾिहाड़ो सूफ़ी अज़म खे जी जेका आहे प्रचार करण जे हवाले सां साईं मांझी फ़कीर मुनक़िद कयो आहे। मां थोरनि लफ़्ज़नि में ईअं चवंदुसि त असांजे सिंध जे आजिबे जी, सिंध जे ख़ुशहाली जो जेको पैगाम आहे सूफ़ी अज़म में आहे। ऐं मां सम्झां थो सिंध जे सूफ़ियुनि जो सफ़ीर आहे साईं मांझी फ़कीर, जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम मुनक़िद करायो आहे। सॼे सिंध मां मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा फ़क़ीर, मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा गादी नशीन, वॾा अदीब, नाले वारा शाइर हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। जीअं मांझी फ़क़ीर चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। बिल्कुलु सिंध उन्हनि सूफ़ियुनि जी धरती आहे जेके जाखोड़ींदड़ आहिनि ऐं जेके इंसानियत लाइ कमु कनि पिया ऐं पूरे सिंध में भॼ भॼा में लॻा पिया आहिनि त असांजे लाइ आम पब्लिक जेका आहे उनजे लाइ बहितरी थिए। जेका असां सिंध सूफ़ियुनि जी धरती जे उनवान सां मांझी फ़क़ीर ऐं संदसि फ़ुक़रा जमात जेको अॼोके ॾींहं जो प्रोग्राम करायो आहे, उनमें मां सम्झां थी त उन्हनि सभिनी माण्हुनि खे उन दावत ॾिनी आहे। उहो सिंध जा इंटेलेक्चुअल आहिनि, सिंध जा दानिश्वर आहिनि, सिंध जा शाइर, अदीब, पॉलिटिकल कारकुन ऐं जेके समाजी कारकुन, ऐं उहे ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके सिंध जी उहा शनाख़्त बहाल कराइणु चाहिनि था, जेका शनाख़्त प्लूरलिटी वारी आहे, जेका रवादारी वारी आहे। हीउ जेको प्रोग्राम आहे सिंध सूफ़ियुनि जी धरती ऐं मांझी फ़क़ीर साहब तमामु बहितरीनु प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। हिते मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा, मुख़्तलिफ़ ज़ात मज़हब जा माण्हू जे फ़ुक़रा तबियत गॾु थिया आहिनि ऐं उनजो हिकु ई पैगाम आहे त सूफ़ी अज़म हमेशह इंसानियत जो दर्स ॾिनो आहे, मोहबत। अॼु जेको ही प्रोग्राम आहे सूफ़ी अज़म वारनि जो, ख़ासि तौर ते जंहिंजो मेज़बान आहे असांजो सूफ़ी अज़म जो बहितरीनु सिंध जो, पाकिस्तान जो रागी मांझी फ़क़ीर। असांखे दावत ॾिनी ऐं असां हिन प्रोग्राम में आया आहियूं। अदा सां असांजी काफ़ी दफ़ा कचहरी थियूं आहिनि, मुलाक़ात थियूं आहिनि, हिते ई हिन ॻोठ में थियूं आहिनि, हिन जे आस्थाने ते थियूं आहिनि। ऐं हमेशह उनजो इहो हूंदो, ख़्वाहिश हूंदी त हिते मां वर्सियूं त थियनि थियूं, हमेशह कंदा आहियूं, पर अहिड़ो हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थिए जंहिंमें असांजा माना औरतूं जेके शिरकत कनि। ही धरती उन्हनि सूफ़ियुनि जी धरती आहे, ही उन्हनि बुज़ुर्गनि जी धरती आहे
ही कलंदर शहबाज जी धरती आहे ऐं ही घोट बिटाई जी धरती आहे। उन्हनि सूफ़ियनि जेको इंसानियत जो असांखे पैगाम ॾिनो, मोहब्बत जो पैगाम ॾिनो, प्यार जो पैगाम ॾिनो। मां सम्झां थी त सिंध धरती इहो वाहिद धरती आहे जिथे सूफ़ियनि जो तमामु घणो एतिराम आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरतीअ जे हवाले सां अॼु जो जेको मेड़ाको मचायो वियो आहे उन में असां सभई सिंध मां ॾिसां पई त एतिरो हुजूम आहे, सॼो पंडाल भरियल आहे। असांजो बि सॼो ग्रुप शामिलु थियण लाइ आयो आहे। हिकिड़ो ई मक़सदु आहे त असां सभु सम्झूं था त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं जेको सूफ़ियुनि जो फ़लसफ़ो आहे, फ़िक्र आहे, उहो जंहिं बि प्लेटफॉर्म तां जिथे बि उनजी तशरीह थिए थी उते असां गॾु हूंदासीं ऐं उन लाइ इन में शरीक थी ऐं इहा ॻाल्हि साबित करण लाइ हिते पहुता आहियूं।